मेमण इतिहाद जो जोड़ण जो मक़सदु इहो आहे त पहिरियां ई त असां पंहिंजी जेका मेमण ज़ात आहे उन खे असां पाण में मुनज़म करियूं। उन खां पोइ उन्हनि जा फलाही कम, समाजी कम, हिक ॿिए सां सहारो ॾियणु मक़सदु ई उन जो इहो ई आहे। नालो ई सिंध मेमण इतिहाद, माना मेमण जे ज़ात खे गॾु करणु ऐं उन्हनि जा फलाही कम करणु, मतिलबु त मक़सदु असुलु बुनियादी इहो ई आहे। उन खां पोइ जेको सालानो कन्वेंशन थींदो आहे, इहो हर तनज़ीम जो रस्म हूंदी आहे त पाण में साल जी कारकर्दगी ऐं उन में हिक ॿिए सां मेल मिलाप, मिलणु करणु, हिक ॿिए खे ॿुधाइणु छा कयो छा न कयो, उन जो मक़सदु इहो ई आहे। ऐं उन खां पोइ स्पेशली असां वटि जेको हींअर आहे 10 मार्च जेको फिक्स करे उन ते असां कन्वेंशन कंदा आहियूं। उन जो मेन मक़सदु इहो हूंदो आहे त हाजी साहब जेको असांजो हयात चेयरमैन आहे, अलाह उनखे हयाती ॾे, सिहत तंदुरुस्ती ॾे, उहो उन जी सालगिरह जो ॾींहुं आहे ऐं उन ते असां उन जो केक कटींदा आहियूं ऐं ख़ुशी कंदा आहियूं। त उन मौक़े जे लिहाज़ खां कन्वेंशन बि उन ॾींहुं कंदा आहियूं सालानो, ऐं उहे ॿई कम हिकु जॻह ते थी वेंदा आहिनि, जंहिंमें सॼे सिंध खां असांजा जेके इतिहाद जा तनज़ीमी लिहाज़ खां माण्हू आहिनि उहे सभु अची गॾु थींदा आहिनि। ऐं उन लिहाज़ खां ई मक़सदु इहो ई आहे, ऐं जेको अलहमदुलिल्लाह हर साल थींदो आहे। ऐं सम्झां थो त जीअं त ॿुधायो वियो त हीउ चोथों हो, ऐं पहिरियां जो मटियारी में थियो, उन खां पोइ ॿियो किंजर में थियो, उन खां पोइ हैदराबाद में थियो, हीउ चोथों हो। अहिड़े नमूने सां हर साल जो प्रोग्राम आहे त कन्वेंशन थिए, हाजी साहब जी सालगिरह बि थिए। महिरबानी।